लतीफ़ी पंध जे पांधीअड़नि खे थर जे भिटनि मां हिन फ़क़ीर जो अस्सलाम वालेकुम ख़्याल क़बूल पिए। सुर काराइल जो बैत और सुर ॾहर जो बैत सजणनि जे नाम थो करियां। फरमायो लतीफ़ साईं, वगर में वाई काल तुंहिंजी कुंजड़ी, वगर में वाई काल तुंहिंजी कुंजड़ी, सर में सारी घणो भेनर ऐं भाई। अरे पसीन फाई जा मारिय मंडी मन में। सजणो, ही बैत सुर ॾहर जो ज़ाहिरी माना में त उन कुंजड़ीअ सां लतीफ़ साईं मुखातिब आहिनि जेका पंहिंजे वगर खां विछड़ी वई आहे। ऐं लतीफ़ साईं चवनि था त ए कुंजड़ी, तोखे कल्ह डंड में सर में तुंहिंजे भेनरनि भाइरनि ॾाढो सहारियो, छो जो तोखे उन मारीअ जो जेको मंडो, मारी जेको शिकारी हुनजो मंड फाई जेका आई सा नज़र ई कान आई, जेका हमेशह अची सर में उहो लिकाईंदा आहिनि, रखंदा आहिनि, उहा तोखे नज़र कोन आई। तूं पंहिंजी जान ॾेई वई, असां खां विछड़ी वई। पर साईं, बातनी ऐं रूहानी माना में दर हक़ीक़त लतीफ़ साईं समाज, मुआशरे, क़ौम ऐं वतन जे उन्हनि कुंदुसनि माण्हुनि सां मुखातिब आहिनि जेके ज़ाती लालच ऐं अना जे में अची रिश्तनि नातनि जे मुक़दस रिश्तनि खे विसारे धारियनि ॿेझू हाणू माण्हुनि जो साथ था ॾियनि, जेके देश खे ग़ुलामी जा ज़ंजीर पहिराइण लाइ आया आहिनि। पर इहे मुआशरे ऐं क़ौम जा थोरा पर निभागा माण्हू उन्हनि धारियुनि खे उहे दग था ॾसीन जितां हू क़ौम ऐं धरतीअ जे आज़ाद इंसाननि खे ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कंदा आहिनि। ऐं अंजाम त संदन बि सुठो कोन थींदो आहे। पर अहिड़नि जेके क़ौम जा दुश्मन माण्हू, उन्हनि जो अंजाम सुठो कोन थींदो आहे। पर लालच बि बुरी बला आहे, अची था वञनि। लतीफ़ साईं उन्हनि खे चए थो, अरे वक़्त सां होशियारु थियो, न त इहो जेको मंडियल आहे सो तव्हांजी ॻिचीअ में पइजी वेंदो। ये लतीफ़